नाज़रीन त अॼु जो किस्सो हज़रत नूह अलैहिस्सलाम जो असीं बयान करे रहिया आहियूं। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो प्यारो नबी आहे। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला एतिरी उम्र अता कई हुई जो उन खां बाद में कंहिं बि ॿिए नबीअ खे एतिरी उम्र अता न थी। हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उम्र 1000 साल हुई। हज़रत नूह अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला उन शहर जे तरफ़ मोकिलियो जेकी गुनाह में डूब चुकिया हुआ। उहे बुत परस्ती ऐं बुतनि जी पूजा करे रहिया हुआ इराक जे शहर में। अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे नबूवत सां नवाज़ियो ऐं उन खां बाद में इराक जे शहर नबी बणाए मोकिलियो। जंहिं वक़्तु हज़रत नूह अलैहिस्सलाम इराक पहुतो ऐं अल्लाह ताला जो उन क़ौम खे हिदायत ॾियणु लॻो, पर हू क़ौम एतिरो गुनाहनि में डूब चुकी हुई जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जी मज़ाक उड़ाइण लॻा। एतिरो क़दर जो हज़रत नूह अलैहिस्सलाम 950 साल अल्लाह तबारक ताला जो उन्हनि खे कलाम ॿुधाईंदो रहियो ऐं हिदायत जे रस्ते ते हुननि खे बुलाईंदो रहियो, पर उहे गुनाहगार एतिरा हुआ जो हज़रत नूह अलैहिस्सलाम जे उन बेत खे न मञनि ऐं उन रस्ते खे अख़्तियार न कनि। आख़िरकार हज़रत नूह अलैहिस्सलाम हिकु ॾियारे उन्हनि खे चवणु लॻो, अनक़रीब तव्हां ते अल्लाह ताला जो हिकु आज़ाब नाज़िल थींदो, जंहिं ते उहे क़ौम वारा हज़रत नूह अलैहिस्सलाम जी मज़ाक उड़ाइण लॻा ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चवणु लॻा, अगरि तूं सचो नबी आहीं त असां ते अल्लाह जो आज़ाब नाज़िल कर। त अल्लाह ताला जो हुकुम थियो नूह अलैहिस्सलाम खे त हिकु कश्ती तयारु कर। हज़रत नूह अलैहिस्सलाम उहा कंहिं जबल जे मथां कश्ती तयारु करणु लॻो, जंहिं ते उहा क़ौम वरी बि मज़ाक उड़ाइण लॻा ऐं चवणु लॻा, हज़रत नूह अलैहिस्सलाम पागल थी विया छा जो कश्ती हिकिड़े जबल जी चोटीअ ते ठाहे रहियो आहे। आख़िरकार इन कश्तीअ खे जबल जी चोटीअ ते ठाहिण जो मतिलबु ऐं मक़सदु छा आहे? पर हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जे हुकुम जे मुताबिक़ कश्ती ठाहिण लॻो। उन कश्तीअ जा 3 हिसा हुया ऐं उन कश्तीअ जी लंबाई 450 फुट हुई। जॾहिं कश्ती तयारु थी चुकी ऐं अल्लाह ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे हुकुम ॾिनो त हाणे जेकी तो ते ईमान आंदो अथनि ऐं जेका तुंहिंजा नेक बंदा आहिनि उहे सभु कश्तीअ में सवार कर ऐं हर शइ जा जोड़ो कश्तीअ में तयारु कर। हज़रत नूह अलैहिस्सलाम कश्ती 3 हिसनि में ठाही। पहिरें हिसे में हज़रत नूह अलैहिस्सलाम जानवरनि खे रखियो जोड़ो करे। ॿिए हिसे में हज़रत नूह अलैहिस्सलाम जा फर्ज़न 3 पुट हज़रत नूह अलैहिस्सलाम जा ऐं जेके ईमान आंदड़ शख़्स हुआ उन में सवार थिया ऐं आख़िरी तबके में जेके बि परिंदा हुआ उहे हज़रत नूह अलैहिस्सलाम उन में शामिल कया। हज़रत नूह अलैहिस्सलाम जा ईअं त टोटल 4 पुट हुआ, पर जिन में कुनान नाले शख़्स उन ईमान न आंदो हुयो, कश्तीअ में उहो सवार न थियो ऐं कश्तीअ में जंहिं वक़्तु सभु सवार थी चुकिया त ऐं अल्लाह ताला जो ज़मीन खे हुकुम थियो जेको ज़मीन मां पाणी निकिरणु शुरू थियो ऐं अल्लाह ताला आसमान खां बरसात वसाइण शुरू कई। उहा कश्ती जबलनि जी चोटीअ खां बि मथे पार थी वई ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जो जेको पुटु कुनान हुओ उनखे हज़रत नूह अलैहिस्सलाम कश्तीअ में चढ़ण जी दावत ॾिनी, पर हू हज़रत नूह अलैहिस्सलाम खे चवणु लॻो, मां को सहारो वठी जबल ते चढ़ी वेंदुसि, मूंखे इहो सैलाब कुझु बि न करे सघंदो। जंहिं ते हज़रत नूह अलैहिस्सलाम उनखे फरमायो, अॼु रूह ज़मीन ते का बि अहिड़ी शइ अल्लाह जे आज़ाब खां न बची सघंदी। लेकिन कुनान उहा ॻाल्हि हज़रत नूह अलैहिस्सलाम जी न मञी ऐं हू हिकिड़े जबल जी चोटीअ ते चढ़ी वियो। जॾहिं अल्लाह ताला जो आज़ाब इलाही नाज़िल थियो त उहो हिकिड़े झटके में पाणी में लुड़ी वियो, जंहिं ते हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह खां दुआ घुरी, ए मुंहिंजा रब, इहो मुंहिंजो पुटु आहे, उन ते रहम कर। अल्लाह तबारक ताला हज़रत नूह अलैहिस्सलाम खे फरमायो, इन तो ते ईमान न आंदो हुयो ऐं जेके तो ते ईमान आंदड़ शख़्स आहिनि उहे सभु अॼु बचंदा, बाक़ी रूह ज़मीन ते का बि शइ न बचंदी। एतिरो क़दुरु जो का रूह ज़मीन ते शइ न बची। आख़िरकार हलंदे हलंदे जॾहिं
हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उहा कश्ती तुर्कीअ में ज्योति जबल ते अची रुकी त हज़रत नूह अलैहिस्सलाम उन वक़्तु चयो, रूए ज़मीन जी ख़बर केरु ॾींदो त रूए ज़मीन ते हिन वक़्त ताईं पाणी किथे मौजूदु आहे या पाणी सुकी चुकियो आहे। जंहिं ते यकदम मुर्गी कुकड़ उथी ऐं चवणु लॻी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे, ज़मीन जी ख़बर मां तव्हां वटि पुॼाईंदसि त ज़मीन में किथे पाणी आहे ऐं ज़मीन किथे सुकी चुकी आहे। जिते हज़रत नूह अलैहिस्सलाम उन मुर्गीअ खे पकिड़े ऐं उनखे मोहर हईं ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम उनखे फरमायो, तूं कॾहिं बि वॾी उड़ान न भरे सघंदीअ ऐं इंसान हमेशह जे लाइ तो मां लज़त हासिलु कंदा। उन खां बाद में हज़रत नूह अलैहिस्सलाम कांव खे हुकुम ॾिनो त रूए ज़मीन जी ख़बर लाइ। कांव हज़रत नूह अलैहिस्सलाम जे हुकुम ते वियो, उॾामंदे ऐं हिकिड़ी जॻह ते हुन हिकिड़ो मुर्दार जानवर ॾिठो। कांव उन जे मथां वेहिजी वियो ऐं उहो खाइण लॻो। एतिरो क़दर जो काफ़ी टाइम गुज़री चुकियो। कांव खे अचानक हज़रत नूह अलैहिस्सलाम जी उहा ॻाल्हि यादि पई त हू यकदम शिरकी पियो ऐं वापसी जॾहिं आयो त हज़रत नूह अलैहिस्सलाम उनखे चयो, तूं सॼी उमिरि इन डर ऐं ख़ौफ़ में रहंदे। उन खां बाद में हज़रत नूह अलैहिस्सलाम कबूतर खे हुकुम ॾिनो, तूं वञी ज़मीन जी ख़बर मूंखे पहुचाए। कबूतर सभ खां पहिरियों उॾामंदे उन जॻह ते पहुतो जिते हिन वक़्तु असां तव्हां सभिनि जो ईमान जो घरु आहे, काबतुल्लाह शरीफ़। उन वक़्तु कबूतर उन सरज़मीन ते लथो ऐं उन जे चंबनि में काबे जी मिटी लॻी। उन खां बाद में कबूतर वापसि अची हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि पहुतो त हज़रत नूह अलैहिस्सलाम उन जे पेरनि में मिटी लॻल ॾिठी त हज़रत नूह अलैहिस्सलाम खे यकीन थी चुकियो त रूए ज़मीन तां हाणे पाणी ख़तम थी चुकियो आहे। उन खां बाद में हज़रत नूह अलैहिस्सलाम कबूतर खे हिकिड़ी दुआ ॾिनी, तूं सदाईं आबाद हूंदे ऐं सदाईं तो ते माण्हू प्यार ऐं शफ़क़त कंदा, तूं हमेशह घरनि में रहंदे ऐं तुंहिंजी गर्दन में हिकु ख़ूबसूरत गानी हूंदी जेकी तुंहिंजी पहचान हूंदी। दोस्तो, इहो किसो इन वक़्तु हिते ख़तमु थींदो इंशाअल्लाह ताला। उन खां बाद में वरी ॿियो जल्द किसो तव्हांजे अॻियां बयानु कंदासीं। उन खां बाद में ई हज़रत नूह अलैहिस्सलाम जा जेके 3 पुट हुआ, उन खां बाद में दुनिया जो किसो वरी कीअं हलियो उहे तव्हांखे तफ़सील सां ॿिए वीडियो में असीं ॿुधाईंदासीं।